डेटा न्यूज़ जे प्रोग्राम सिंध मंज़र में अवां जो मेज़बान मोहम्मद अज़हर हाज़िर आहे। अॼु जो मौज़ू आहे पोयत सां थींदड़ इस्तसाली कॾहिं ख़तमु थींदी। जॾहिं 1886 ईस्वी में पोयतनि सरमाएदारनि ऐं साम्राज्य क़ुवतनि सां बग़ावत कई, मुआहदो अटकायो त 80,000 खां मथे पोयतनि शिकागो जे रस्तनि गेटनि मैदाननि ते मौजूदा मज़ामत कई, जंहिं जे करे अमेरिकन रियासत सिधियूं गोलियूं हणायूं पोयतनि मथां, जंहिं करे पोयतनि अछा कपिड़ा ॻाढ़ा थी विया, ॻाढ़ा रत सां रंगजी विया। जंहिं खां पोइ उन ॾींहं खां पोइ मज़दूरनि जो परचम आहे, अलम आहे, उहो ॻाढ़ो इनकलाबी परचम उन ॾींहं खां बुनियादु पियो। जंहिं खां पोइ उहो वाक़ियो हिकु अफ़सोसनाक हो, तमामु ॾुखाईंदड़ हो। पोयतनि पंहिंजा जाइज़ हक़ आहे, पंहिंजा जाइज़ मुतालबा हुआ, उन लाइ हुननि जदोजहद कई। उन इहो मुतालबो हो त 8 कलाक ड्यूटी, 3 शिफ्टूं, सिहत सहूलियतूं, ॿारनि जी तइलीम सहूलियतूं, ॿियूं मराहतूं असांखे ॾिनियूं वञनि, जीअं असांजी ज़िंदगी बि बहितर गुज़री सघे। पोयतनि जो आलमी ॾींहुं 1990 ईस्वी खां मुक़ररु थियो। उन ॾींहं खां पोइ इंटरनेशनल लेबर डे जे तौर ते पूरी दुनिया में उन ॾींहुं यादि करण लाइ मल्हायो वेंदो आहे। इनकलाब रूस में बि आयो 1917 ईस्वी में। ईअं सिंध में सूफ़ी शहीद शाह इनायत शहीद बि जेका जदोजहद कई, उहा साह जुग आहे जो खेड़े सुख आहे। अॼु ॾिठो वञे त पोयत त साॻी अॼु बि सरमाएदारनि ऐं सामाजिक क़ुवतनि जे चंबे में वकड़ल आहिनि, ऐं पोयत अञा बि इस्तसाली वाद जेको आहे बरबैत आहे, ॾाढ आहे, जेका अञा हलंदड़ आहे। तव्हां सिंध में जेके बि पोयत फैक्ट्रियूं आहिनि, हादी आहिनि ऐं नंढो तबिको आहे, उहे बि अॼु बि पिछड़ा, उन्हनि खे जाइज़ हक़ न मिली सघिया आहिनि। कार्ल मार्क्स चयो त पोयतो हिकु थी वञो, तव्हांजे लाइ विज्ञान रुॻी ज़ंजीरूं आहिनि, हासिल करण लाइ पूरी दुनिया आहे। अचो तॾहिं त उन नज़रिए करे रूस में 1917 ईस्वी में हिकु सोशलिस्ट इनकलाब आयो। अहिड़ी तरीक़े सां चाइना में बि आयो, मुख़्तलिफ़ मुल्कनि में आयो। अहिड़ी तरीक़े सां सिंध में बि हिन इनकलाब जी अहम ज़रूरत आहे। सिंध में जेके बि हिते फैक्ट्रियूं आहिनि, उन्हनि में पोयतनि सां इस्तसाली ठेकेदारी निज़ाम लागू आहे, जंहिंजे करे पोयतनि खे पंहिंजा जाइज़ हक़ न मिली सघिया आहिनि। उन्हनि खे सालाना छुटियूं, बोनस, 5% मेडिकल, ॿारनि जी एजुकेशन, उहे को बि सहूलियतूं उन्हनि खे मैसर न आहिनि। ऐं जे करे जीअं ॾींहुं पोयत हिकु गुरबत जे वर चढ़ंदो वञे, उते सरमाएदार ॾींहों ॾींहुं ताक़तवर मज़बूत, हिक खां 2 फैक्ट्रियूं, 3 फैक्ट्रियूं, ईअं कारोबार वधाए वञे, उहो ख़ुशहाली तरफ़ आहे। मज़दूर हिकु बेहाल मजबूर, को ख़रीद लाइ को शइ ख़रीद, को कपिड़ा ख़रीद करण लाइ बि मजबूर आहे, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण लाइ मजबूर आहे, पंहिंजी सिहत लाइ मजबूर आहे, पंहिंजे इलाज लाइ मजबूर आहे। उन सॼी मजमूई सूरत ते पोयतनि हिकु थियणो पवंदो, पंहिंजे हक़नि जे लाइ उथिणो पवंदो, जंहिं खां पोइ उन्हनि खे पंहिंजा जाइज़ हक़ मिली सघंदा ऐं पंहिंजी ख़ुशहाली तरफ़ वधी सघंदा। उन सां ई